लाशारी बिरादरी के सरदार गुलाम मुस्तफ़ा लाशारी ऐं वडेरे मोहम्मद ख़ान जुनिजो भिटशाह के कायम मक़ाम गादी नशीन सैयद ख़ावर हुसैन शाह के बंगले ते पहुंची पाकिस्तान पीपल्स पार्टी के 7 वार्डन ते बीठल उम्मीदवारन की हिमायत जो ऐलान करे छड़ियो। मीडिया से ॻाल्हाईंदे सरदार गुलाम मुस्तफ़ा लाशारी चयो त असांखे वडेरे मोहम्मद ख़ान जुनिजो जो हुक्म थियो आहे। उन लाइ अॼु पंहिंजे काउंसलर अफसल लाशारी के हथ खणाए सैयद ख़ावर शाह की हिमायत में ऐलान करियूं था ऐं असां पूरे लाशारी बिरादरी समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी के 7 ई वार्डन ते बीठल उम्मीदवारन की भरपूर हिमायत जो ऐलान करियूं था। मुझो ज़ाती ताल्लुक भी पाकिस्तान पीपल्स पार्टी से है। इंशाअल्लाह पीपल्स पार्टी अक्सरियत से कामयाब थींदी।